बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी लीडरशिप ऐं सिंध जा सभई मुलाज़िम दोस्तो अस्सलाम वालेकुम। अॼु सिंध कैबिनेट जो जेको इजलास हो जंहिंमें एजेंडा में असांजा इश्यूज़ रखिया विया हुआ ऐं जेसि ताईं मूंखे का डिटेल मिले मां तफ़सीली सिंध जे तमामु आला अमलदार सां ॻाल्हाए सॼी ब्रीफिंग वरिती आहे, जंहिंमें पेंशन रिफॉर्म्स जा जेके नोटिफिकेशन 31/7/2025, 6/8/2025, 18/8/2025 टई नोटिफिकेशन मुअतल कया विया आहिनि जेके मुलाज़िमनि जो मुआशी क़त्ल हुया। उन खां अलावा जेके ॿिया इशूज़ रिमेनिंग आहिनि जंहिंमें DRA, ग्रुप इंश्योरेंस, बैनुल फंड, इन लाइ हिकिड़ी कमेटी तश्कील ऑलरेडी ॾिनी वई आहे जंहिंमें असां बि आहियूं ऐं उहे मामला ऑलरेडी हुअं बि इहे कमेटी मंझिणा ऐं कमेटी पंहिंजी सिफ़ारिशूं ॾींदी ऐं उन खां पोइ इहे मामला वरी कैबिनेट में वापसि ईंदा ऐं इंशाअल्लाह उहे हल थींदा।